अघ में घुरिया बनायूं अञा कंहिं अघ में घुरिया बनायूं असांजो बाज़ी अव्हां जे अॻियां ऐं असांजो बाज़ी अव्हां जे अॻियां असांजो हाल अव्हां जे साम्हूं जिते अव्हां आ छॾियो बिहारे चकासे ॾिसूं तां चुरिया बनायूं कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत इन खां मथे को मुल्ह ई नाहे घणा विया विकिजी घणा विया लिखिजी असां अञा ताईं तुरिया बनायूं फुरिया बनायूं असांजो हूअं बि हिन धरतीअ ते क़ाइम अहिड़ी धरतीअ सां तालुक़ आहे जंहिंजो शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिं पंहिंजे शाइरीअ में प्यार मोहबत ॿधी एके जी ॻाल्हि कई आहे महिनत जी ॻाल्हि कई आहे जंहिं पंहिंजे धरतीअ सां गॾु पंहिंजे मुल्क सां गॾु सॼे आलम जे अमन जी ॻाल्हि कई आहे जंहिं इहो चयो त अलस्तु बिरब्बिकुम जॾहिं कनि पियो कालो भला कलबसी तॾहिं तित चयो तहीं वेर कयो वचन ॿेड़ी चलसी हुन माण्हूअ उन ॾींहं खां हिन धरतीअ सां पंहिंजनि माण्हुनि सां मोहबत जो यकीन ऐं पको पह करे छॾियो जॾहिं कुन फयकून जो आवाज़ हुन जे कननि ताईं पहुतो त असां उन धरतीअ जा वारस आहियूं ऐं उन शाइर जा वारस आहियूं असां कीअं चाहींदासीं त असां में विछा हुजनि असां में नफ़रतूं हुजनि असां इहो ई चाहींदासीं त असां हुन जे ई इन्हनि सिंधुनि वांगुरु हुजनि त बरल कयो वतन पित्र छॾनि पाण में बसो पखी हणनि माया वेठो खणो असां उन्हनि माण्हुनि वांगुरु आहियूं उन्हनि पखियुनि वांगुरु थी वञूं जंहिंमें बरल कयो वतन ऐं असां पाण में मोहबत कयूं सो उहो ई मैसेज खणी उहो ई प्यार खणी साईं अशरफ बोधई साहब आयो आहे हुनजी तमामु घणी महिरबानी असां बि इहो ई चाहियूं था त असां सभु हिकु थियूं हिक ॿिए जो सॾु थियूं विछा सभु विसारे अचो त सभई गॾु थियूं सो असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो हिक ॿिए जो सॾु थियणो पवंदो इहा ख़्वाहिश असांजी पहिरें ॾींहं खां हुई पर जॾहिं इंसान खे उहा एतिराम उहो मान उहा इज़त न मिलंदी आहे त उहो पोइ हटणु शुरू थींदो आहे हिते असां बिल्कुलु सभु पाण में वेठा आहियूं मिसाल तौरु मां सिंध यूनिवर्सिटीअ जो हुजां यूनिवर्सिटियुनि जो हुजां को तव्हां मां एरीगेशन जो हुजे जेकॾहिं मीडिया ते जेकॾहिं कंहिं मीटिंग में उन जो नालो ई न अचे त उहो पंहिंजे इदारे में पंहिंजनि माण्हुनि खे वञी छा चवंदो उनखे त उहे ई माण्हू चवंदा त पत तूं चओ त पिंड में नालो बि कोन्हे को तूं हर वठी थो हलंदो त ही इदारा ही जेके असांजा इतिहाद आहिनि इन्हनि में हर माण्हूअ खे तव्हांखे चाहींदे न चाहींदे बि उनखे इज़त ॾियणी पवंदी उहो हक़ थो रखे छाजे करे जो तव्हां वटि पंहिंजे इदारे जे तरफ़ां चूंडियल आहे उन जे तरफ़ां अचे थो पोइ उनखे तव्हांखे पंहिंजे इजलास में बि विहारणो पवंदो उन खां पंहिंजी राय बि वठणी पवंदी त बाबा छा आहे मूंखे ॾाढो ॾुख थियो हो जॾहिं पहिरियों इजलास गोल बिल्डिंग जे हिकिड़े स्कूल में थियो उते असां पहुतासीं त असांखे सभिनी ॿाहिरि विहारे छॾियो अंदरि 4-5 माण्हू वेठा उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो इस्लामाबाद हलण जो असांजो जेकॾहिं सभिनी खे जमहूरी हक़ में विहारे ऐं उन्हनि सभिनी खां सलाह वरिती वञे हा ऐं उते अक्सरती राय सां फ़ैसिलो कयो वञे हा त इहो अञा बि बहितर हो सो उन जे करे हिते असां सभु चूंडियल आहियूं सभु क़ाबिल एहतराम आहियूं सभिनी खे इज़त मिलणु खपे ऐं मान मिलणु खपे पोइ भली अॻियों ग्रुप अॻियों इतिहाद थोरा ई में ई हुजे पर जेकॾहिं उहो तव्हांखे इज़त ॾींदो मान ॾींदो त तव्हां ओॾे ॾींदो असांखे सिकंदर जतोईअ मान ॾिनो इज़त ॾिनी असां सां राब्ता रखिया असांखे फ़ोनूं कयूं असां हुजूम छॾे ऐं असां हिन माण्हूअ जे पोयां लॻासीं असां अॼु हिन माण्हूअ जो कमु ॾिठो आहे हिन जे फेसबुक ते हिन जे ID ते हिन जे WhatsApp ते त ही सॼे पाकिस्तान जे तंज़ीमुनि जो जनरल सेक्रेटरी रहियो आहे वर्कर्स जो रहियो आहे टीचर्स जो रहियो आहे त अहिड़े माण्हूअ खे असांखे मिस न करणु खपे ऐं अहिड़े माण्हूअ खे असांखे ठीकु आहे साईं अशरफ कासकेरी साहब क़ाबिल एहतराम आहे उहो असांजे अॻे दफ़े जेको मसइलो थियो इस्लामाबाद असां वियासीं शुरू में
रहमान बाजवा जो जॾहिं हुते पहिरियों धरणो लॻो उन में असां हुते वियासीं असां मुराद चाचड़ साहब सां हुयासीं बख्शली चाचड़ सां हुयासीं उते असां मूं पहिरीं तकरीर मूं कई हितां सिंध जे तरफ़ां हुते मथे चढ़ी ट्रकुनि ते असां हुते जॾहिं ॻाल्हायो मोटी आयासीं वरी उहो ई हिते इजलास थियो हुयो जंहिंमें साईं बख्शली चाचड़ हुयो तंहिंमें बि साईं बख्शली चाचड़ खे हिननि साईं अशरफ कासकेरी खे हिननि कयो हुयो पर उहो बि इतिहाद हली न सघियो सो इहे इतिहाद छो था नाकाम थियनि असांखे कॾहिं कॾहिं इहो बि सोचणु खपे असांखे सभु जेके गॾु हलणु खपे लतीफ़ साईं चयो त लीडर में सभु ख़ासियतूं हुजनि हलणु हकलणु ॿेड़ी सारणु हलणु हकलणु ॿेड़ी सारणु मंझां ई मरक रुक वांदी रांदि में लीडर में इहे सभु शयूं हुजे पाण बि हले हकलींदो हले पोयां जेकर रहिजी वञे त उनखे सारींदो बि अचे वरी उन्हनि सां राब्ता कंदो बि अचे इहो हिकिड़ो लीडर आहे जेको लीडर माण्हू पैदा कंदो आहे ऐं अवाम पैदा कंदो आहे सो असांखे ही इतिहाद हली थिए सुठी ॻाल्हि आहे आउं चवां थो सिकंदर जतोई साहिब खे जेकॾहिं तव्हां ॿियनि वांगुरु मेंबर कयो था पर हिन सॼे इतिहाद में जीअं ॿियनि सूबनि सां राब्ता थियनि ॿियनि सूबनि सां हिकिड़ा इतिहाद ठहनि उन जो हिकिड़ो कन्वीनर कराए छॾियो त जीअं ॿियनि सूबनि सां हुननि सां हिकिड़ी ॻंढो पो हुजे ऐं हिन जे थ्रू इहे ॻाल्हियूं थियनि ही रहियो बि आहे हिन शयुनि में सो इहे सभु शयूं थियणु खपनि उर्दू जो ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त शेर आहे त मैं लोगों से मोहब्बत में अनाए छोड़ देता हूँ मैं लोगों से मोहब्बत में अनाए छोड़ देता हूँ वफाएं याद रखता हूँ जफाएं छोड़ देता हूँ खुले रखता हूँ दिल के दरवाजे नाराज लोगों पर खुले रखता हूँ दिल के दरवाजे नाराज लोगों पर मैं वापस आने वालों की जफाएं छोड़ देता हूँ खताएं छोड़ देता हूँ सो वॾो उहो माण्हू आहे जेको अना खे फना करे ऐं माण्हू जूं वफ़ाऊं यादि करे सो उन जे करे असांखे ॾाढी ख़ुशी आहे असांखे हिननि मुलाज़िमनि जे हक़नि जे लाइ पंहिंजे मक़सदनि जे लाइ हर लीडर उहो क़बूल आहे जेको हिननि सभिनी खे खणी हले ऐं सभिनी सां प्यार करे सभिनी सां मोहबत करे पोइ उहो भली साईं अशरफ कासकेरी जी सूरत में हुजे सिकंदर जतोई जे सूरत में हुजे अशरफ बोज़ाई साहब जे सूरत में हुजे जेको बि ईंदो इन्हनि पोरतनि लाइ सचाई ऐं ईमानदारी सां गॾु कमु कंदो असां उन सां गॾु हूंदासीं ऐं असां उन सां गॾु हलंदासीं जो यकीन के राह पे चल पड़े उन्हें मंजिलों ने पनाह दी जो कदम कदम पे बह गए उन्हें विश्व ने हरा दिया।